हिकिड़े हमरा के पंहिंजे पीउ चयो त अबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। हमरा चयो जी बाबा हुकुम कर। चई त ज़िंदगीअ में टे कम कॾहिं बि न कजां। चई बाबा अलाए कहिड़ा। चई त हिकिड़ो इहो त घर जे दर वटि ॿेर जो वणु न पोखजां, ऐं ॿियो इहो त पंहिंजी घरवारी सां कॾहिं बि दिलि जी ॻाल्हि न कजां, ऐं टियों इहो त पुलिस वारे सां यारी न रखजां। हल साईं, हुनजो पोड़ो पीउ त पंहिंजो टाइम कढी वियो। पोइ उहे टई ॻाल्हियूं हमरा दिमाग़ में हमेशह फिरंदियूं त बाबे मूंखे झलियो त आहे त ही टे कम कॾहिं बि न कजां। पंहिंजे घर जे दर वटि ॿेर जो वणु न पोखजां, ऐं घर वारी सां दिलि जी ॻाल्हि न कजां, ऐं पुलिस वारे सां यारी न रखजां। हू माना ईअं न हो त पीउ जे ख़िलाफ़ न पियो वञे, पर हिन इहो सोचियो त इन्हनि तजुर्बनि मां गुज़रंदुसि ज़रूरु। इहे मां टई कम कंदुसि, ॾिसां नतीजो कहिड़ो थो निकिरे, अलाह भलाई कंदो। ऐं ठहियो, वक़्तु गुज़रंदो वियो। आख़िरकार हिन दरवाज़े वटि ॿेर जो वणु पोखियो। वरी पोइ साईं हमरा जी शादी थी वई ख़ैर सां। वरी कुझु ॾींहं गुज़रिया, वरी हिकिड़ो पुलिस वारो माना दुआ सलाम जे हिसाब सां हिन पंहिंजो दोस्त कयो। हल वक़्तु पंहिंजी रफ़्तार सां हलंदो रहियो। आख़िर ॿेर जो वणु बि अचे वॾो थियो। हिकिड़े ॾींहुं सही संभरी तयार थी, नवां कपिड़ा पाए, टोपी पटको ॿधी ऐं ॿाहिरि निकिरे पियो त जेॾी महिल दरवाज़े वटि पहुतो त हिन पटके जो जेको तुरो हुयो, हिनखे जेको पटको ॿधो पियो उनजे मथे तुरो हुजे, त जीअं ई उते दरवाज़े वटि पहुतो त ॿेर जे वण जूं टारूं हेठि लड़कनि पियूं त उन्हनि में उन तुरे जो पलान फासी पियो। ॿेर जे कंडनि में हिनजो पटको लही वियो। हिन खां ट्रैक निकिरियो। हिन चयो वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे, ॿेर जो वणु वॾो थियो त मुंहिंजो पटको लाहे विधई। वरी हिकिड़े ॾींहुं छा कई, जो शहर में बाज़ार में वियो, कासाईअ खे चई त हिकिड़ो कमु कर, मूंखे जेको आहे सो बकर जा आंडा ऐं जेको अंदरियूं सामान आहे, जेको कम जो गोश्त न आहे हूंदो उहो ॾे, मूंखे खपे थो, बकर जी खल बि ॾे। कासाई को सामान वठी ऐं घर मोटियो। हिनखे राति थी वई त राति जो थी वई त घर में मानी बानी खाई हेॾे होॾे ऐं खॾ खोटण शुरू कई। घर जे पासे ते खॾ खोटे ऐं उन माना सामान सॼो खणी वियो, बकर जूं खलूं ऐं आंडा बांडा हेॾे होॾे तजुर्बे जे हिसाब सां, ऐं उहे खॾ में पूरण लॻो त माई त छा थियो आहे। चई त मूंखां हिकिड़ो खून थी वियो आहे, सो मां उहो खून लिकायां थो, कंहिंसां ॻाल्हि न कजां। माई चयो कंहिंजो खून कयो अथई? चई बसि मूंखां हिकिड़ी ग़लती थी वई आहे। हल साईं, हिन उहा खॾ बि पूरे बंदि कई त माई हुई, माई खे सॼी राति जेको आहे दिमाग़ में इहा भांवटी हुजे त मूं अलाए कंहिंखे मारिया आहे, मूं अलाए छा कयो आहे, पर इहो न सोचे त मुंहिंजे मुड़ुस जी इज़त जो सुवालु आहे। सुभाणे जेकॾहिं ॻाल्हि खुले थी या कीअं थिए थी त मुंहिंजो घर तबाह थी वेंदो, इहा हुन सोच न कई। सुबुह थियो, सॼे ॻोठ में पड़ो ॾियारे चई पाड़ेवारनि खे ॿुधाए, चई मुंहिंजे मुड़ुस जो को खून थी वियो आहे, घर में पूरियो अथसि। हाणे साईं खून जहिड़ो मसइलो, ईअं जेको तेको माण्हू खॾ त न पियो खोटे सघियो। आख़िरकार ॻाल्हि पुलिस वटि पहुती। पुलिस वटि पहुती त हिन जेको पुलिस वारे सां यारी रखी, उहो बि उते शहर जो SHO हुजे, उन जो ॻाल्हि ॿुधी त फलाणे माण्हू खून थी वियो आहे। पुलिस जी मोबाइल भरे अचे पहुतो। अब फलाणो किथे आहे? साईं हमरा काॾे भॻो कोन, घर वेठो। हुनखे सिर्फ़ु पीउ जी नस ते हिकिड़ो तजुर्बो करणो हो त ॾिसां त वाक़ई ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे। पोइ साईं पुलिस बि अचे पहुती। हीउ आयो ॿाहिरि, दोस्त सां मिलियो। चई ॾे ख़बर, छा हाल अहिवाल आहे? चई यार तूं त मुंहिंजो दोस्त आहीं, तूं मूंखे ॿधण आयो आहीं। चई दोस्ती पंहिंजी जॻह ते आहे, बाक़ी मुंहिंजी ड्यूटी पंहिंजी जॻह ते आहे। मां पुलिस वारो आहियां, तोखे छॾींदुसि कोन। हल साईं, पुलिस अंदरि आई। जेॾी महिल खॾ खोटियो त उन में को खून वून कुझु बि कोन हो। बकर जे
जा बकरीअ जा आंटा ऐं खल ऐं इहो लॻो पियो। पोइ जेॾीमहिल खॾ खोटियो न हुन चए त हीअ त कुझु बि कोन्हे को, हीअ त बकरीअ जी मुढी पई आहे ऐं आंटा पिया आहिनि ऐं असां त इतला ॿुधो तो खून कयो आहे। पोइ आयो सो दोस्त जे कुल्हे ते हथु रखे, ॿिया माण्हू बीठा हुजनि, खोड़ बीठा हुजनि, पोइ हुनखे चई त मुंहिंजे बाबे मरिया त मूंखे 3 नसीहतूं कयूं। हिकिड़ी इहा कई त घर जे दर वटि ॿेर जो वणु न पोखजांइ। तो मूं तजुर्बे जे लाइ 3 कम पूरा कया ऐं ॿी मूंखे इहा नसीहत कई त पंहिंजी घरवारीअ करे दिलि जी ॻाल्हि न ॿुधाइजांइ। ऐं 3 नसीहत मूंखे इहा कई त कॾहिं पुलिस वारनि सां यारी न रखजांइ। सो सुबुह जो सवेल सही सम्झी तयारु थी ऐं ॿाहिरि पियो निकिरां त ॿेर जी टारी में मुंहिंजे पटके जो जेको तुरो आहे सो उहो फासी पियो, मुंहिंजो पटको लही वियो, माना इज़त लही वई मुंहिंजी। पोइ मूंखे तव्हां वारी ॻाल्हियुनि ते ख़्यालु वियो त इहे 2 कम करे ॾिसां। पोइ मां इन हिसाब सां कासाईअ खां माना हीउ सामान वठी बकरीअ जो ऐं हिते खॾ खणी पूरी माईअ सां कूड़ हुयमि त मूंखे खून थी वियो आहे। जेॾीमहिल उन सां दिलि वारी ॻाल्हि कयमि त उन उहा ॻाल्हि मुंहिंजी न रखी। उन मुल्क में पड़ो ॾेई छॾियो, मूंखां खून थी वियो ऐं तूं मुंहिंजो जिगरी यार हुएसि, तूं जेको आहे सो हींअर पंहिंजे मुर्तबे ॾे ॾिठई, मर्तबे ॾे मान ॾे ॾिठई त मां ऐसे चयो आहे मां हिन खे कोन छॾींदुसि। तो मुंहिंजी यारीअ कोन ॾिठो, तूं मूंखे ॿधणु आहे। सो मूंखां को बि खून कोन थियो आहे, मूंखे सिर्फ़ु बाबे नसीहत जा जेके गुफ़्ता उहे पूरा करणा। तो वधीक हाणे पंहिंजे अलाह हाफ़िज़ आहे। उन ॾींहं खां वठी उन सां यारी ख़तमु कई ऐं दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी कीअं लॻी कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। महिरबानी।